नाज़रीन मधे जी प्रेस क्लब ते स्टार ग्रुप पारा सकाफ़त जी तैयारियुनि लाइ मच कचहरी कोठाए राग रंग जी महफ़िल मुनक़द कई वई जिते फ़नकारनि उस्ताद गुल हसन शेख ऐं ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो कयो। तफ़सील ॾिसूं था सूरह मीराणी जी इन रिपोर्ट में। जी नाज़रीन अज मदई जी प्रेस क्लब ते बीठा आहियूं जिते जेको आहे सो स्टार ग्रुप पारां जेको आहे सो उन्हनि मच कचहरी करे हिकिड़ो सिंधियुनि खे गॾु करे हिकिड़ो मोहबत जो पैगाम ॾिनो आहे। अचो त हुननि खां पुछूं जेको आहे सो तव्हां सिंध जी सकाफ़त खे कीअं ॾिठो आहे ऐं कीअं मल्हायो। पूरी दुनिया में जेको आहे सो अज़ीम सकाफ़त तौर सुञाती वञे थी ऐं ही जेके सिंधी मीडिया पारां सकाफ़त जे ॾींहं जो ऐलान कयो वियो आहे उन खां पोइ अवां ॾिसंदा हूंदव त सिंध कराची खां कश्मीर ताईं हिकिड़ी ख़ुशीअ वारी जेको आहे सो लहर छायल आहे ऐं हर माण्हू पंहिंजे सकाफ़त सां मोहबतुनि जो इज़हार करे रहियो आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। तव्हां ॾिसंदा हूंदव हिन मच कचहरीअ में हिते नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार अजरक ऐं सिंधी टोपियूं ओढ़े जेको आहे सो शरीक थिया आहिनि मच कचहरीअ में। सिंध जी तारीख़ सदियुनि ते मुहीत आहे। इन्हनि अहमकनि खे सिंध जी तारीख़ पढ़णी पवंदी त सिंध असांजी धरती आहे, धरती असांजी माउ आहे। उन्हीअ जी हिफ़ाज़त, उन जे दंगनि जी हिफ़ाज़त असां पंहिंजा सिर ॾेई बि कंदासीं। 6 दिसंबर ते असां भरपूर नमूने सां ईद जीअं जे नवां कपिड़ा नवां टोपी अजरक पाए भरपूर नमूने सां शिरकत कंदासीं। सुठी तैयारियूं कयूं आहिनि, ईद जी तैयारियूं कयूं आहिनि, नयूं टोपियूं अजरक वरिता आहिनि, नवां कपिड़ा सिबाया आहिनि ऐं असांजो ही ग्रुप जेको मदे जी स्टार ग्रुप आहे ॾाढो बहितरीनु किरदारु अदा करे रहियो आहे, बहितरीनु कमु करे रहियो आहे। मच कचहरियूं सिंध जी पुराणी हिकिड़ी तहज़ीब आहे ऐं उनखे हिकिड़ो उजागर कयो वियो आहे ॿीहर त इन सां जेके नौजवान पीढ़ी आहे असांजी जेका कल्चर विसारे चुकी हुई उनखे ॿीहर हिकिड़े क़िस्म जी माना रिमाइंड करायो वियो आहे त असांजो कल्चर जेको आहे उहो केॾो पुराणो आहे ऐं असांजो जेको सिंधी नौजवान आहे उनखे आर्ट जी तरफ़ बि, मां पाण हिकिड़ो आर्टिस्ट आहियां त मां उनखे सम्झां थो त सिंध जे नौजवान खे आर्ट जी तरफ़ हिकिड़ो खणी वञण जो हिकिड़ो सुठो क़दम आहे। जी नाज़रीन तव्हां स्टार ग्रुप जे नौजवान जेको सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो आहे प्रेस क्लब मदई जी ते अवां हुन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुन जा जेको आहे सो व्यूज़ ॿुधा। कैमरामैन नवीद दल सां गॾु सूर्य मीराणी, मेहरान टीवी मदई जी।